यार हाणे ॻोठ कीअं वञा पैसा ल केरु बिशनी कढे हो अढी थी कीअं वञा ॻोठ भाऊ खैर ताहे परेशान पियो थो लॻी अब शहर आयुसि हाँ शहर मां लाइ केरु पैसा कढे हो बटू अच्छा बसि हाणे छा कयां कीअं वञा ॻोठ घणा पैसा हुयसि पैसा 5000 हुयसि 5000 जी हा कूड़ हणंदे शर्म बि कोन थो अचे छो मां वञी घर ॾिठमि त 2500 पिया हुअसि बाबा पैसनि जो परवाह न आहे पर ख़बर इहो पए त पैसा कंहिं कढिया आहिनि इहो कंहिं बिशनी कढिया हूंदा ॿियो कंहिं कढिया हूंदा हिनखे कीअं ख़बर पियो त मुंहिंजे बटूं में 2500 हुया लॻे थो पैसा हिन कढिया आहिनि शिकल में बिशनी ॾिसां थो